थैंक यू साईं जुल्फकार जी, थैंक यू साईं। सवेर लाइव हलायूं पिया, पर वरी विच में ही टेलीनॉर जो निभागो टावर बंदि थी वियो, सिग्नल हलिया विया, वरी वापसि लॻायो अथऊं। अदा की लसन ही आसमान में जेको चमके पियो ॾिसी पियो, इहो उहो ई अथई, महबूब जहिड़ो हसीन। अकील हसन ही चंड आहे अदा। थैंक यू मोहम्मद असलम। मोहम्मद असलम भाई, मौसम कुछ बेहतर थी आहे, कुछ आसमान साफ़ थियो तो वेठे दीदार कयुमि, वरी कोशिशि कयुमि लाइव हलाइण जी, त कुझु लाइव हलियो त वरी विच में इहो निभागो टेलीनॉर जो टावर बंदि थी वियो, सिग्नल हलिया विया, वरी जॾहिं उहो स्टार्ट थिए वरी लॻायो अथमि। मोहम्मद असलम भाईजान ज़ैल बिल्कुलु ॾेखारियां, बल्कि आउं त रोज़ु ॾिसंदो आहियां, राति में जुपिटर ॾिठो पिए, हुनजे चइनि चंडनि समेत ॾिठो पिए, पर यार अफ़सोस आहे जो ही मोबाइल जेको आहे हुन ते रिज़ल्ट बहितर नथो ॾिए। मोहम्मद ज़करिया महिरबानी अदा। तो रिज़ल्ट बहितर नथो ॾिए, जेके परे जा ऑब्जेक्ट आहिनि हुन ते, हुनजे लाइ हिकिड़ो मख़सूसु मोबाइल खपे, जेको हथु करियां त पोइ इनशाला वरी अगस्त में हुई इहे मथे अची वेंदा, वेझाव अची वेंदा, पोइ वरी तव्हांखे इहे बि लाइव ॾेखारींदो ज़रूरु। हीउ जेको मूं तव्हांखे ॿुधायो पियो न, हीअ आहे इहो विच ते जेको वॾो अछो निशान ॾिसो पियो, हिकिड़ो वॾो क्रेटर खॾो नज़र अचे पियो, साईं मुला बख़्श महिरबानी। इहो जेको वॾो क्रेटर नज़र अचे पियो, इनखे निकोलस कोपरनिकस साइंसदान हो, उनजे नाले ते रखियो अथनि इनखे। इहो आसमान मां पथर किरनि था, उनजे करे निशान ठहियो आहे। इहो एॾो वॾो आहे जो तव्हां यकीन कंदो त इहो 94 किलोमीटर वेकिरो आहे ऐं 4 किलोमीटर ऊनो आहे। मोहम्मद असलम साईं फ़ोटो कढण जी कोशिशि कयो त फ़ोटो जाम कढिया आहिनि दादा। मोहम्मद हनीफ़ ॾिसे पियो गुजरात मां, इहो जेको आहे न क्रेटर, इनखे कोपरनिकस क्रेटर चवंदा, निकोलस कोपरनिकस जे नाले ते आहे। जीअं सभ खां पहिरीं इहो नज़रियो ॾिनो त ज़मीन जेका आहे सिज जे चौधारी घुमे थी, उनजे हीअ जेके क्रेटर या खॾा ॾिसो पिया न, कंहिं न कंहिं साइंसदान या कंहिं मशहूरु माण्हू जे नाले ते कयल आहिनि, ऐं उनजे करे हिन ते नाला ॾिनल, जीअं सुञाण में आसानी थिए। वॾे में वॾो क्रेटर इहो अथव। हाणे इन जो तव्हां अंदाज़ो करियो त इहो 94 किलोमीटर वेकिरो आहे, 4 किलोमीटर ऊनो आहे। थोरो हीअ टेलीस्कोप जेका आहे न मुंहिंजी आहे हथ जी ठहियल था, त उनजे करे हिन में थोरा लोॾाव अचनि था ऐं थोरो इहे मसइला बि थियनि था, छो त हाणे कंपनी जी जेका वरितल कोन्हे, जेका हिकिड़ी जाते किथे फिट हुजे। हिकिड़ियूं ऑटो माउंट वारियूं मिलनि थियूं जेके पाण ई घुमंदियूं आहिनि, उहा मूं वटि कोन्हे, उहा तमामु महांगी आहे, तक़रीबन 4 लाख रुपए जी मिलंदी। हीअ त मुंहिंजी पंहिंजी ठहियल आहे, 8 इंच जी आहे, 200 mm जी। हींअर तव्हां 18 mm जे आई पीस सां हीअ मंज़र ॾिसो पिया। मोबाइल मूं वटि आहे हिकिड़ो टेक्नो जो अबरो सबरो, उन ते ज़ूम करे लॻायो अथमि, रिज़ल्ट ठीकु आहे, पर मोबाइल खां अखि सां वधीक सुठो नज़र थो अचे।
यूसुफ राजड़ भाउ हिन खे साफ़ ज़ूम अदा हिन खां मथे जेको आहे न करियूं था त फाटे थो फोटो। उनजे लाइ उहो जेको ॿियो मोबाइल ईंदो न पोइ इनशाला हिनखे उहो तव्हांखे सफ़ा क्रिएटर वेझो ॾेखारे सघूं था। साफ़ त अञा थी वेंदो, हाणे ॾिसो करियां थो हीउ ॾिसो, पर पोइ थोरो फाटे थो ॾिसो फोटो। छो त मेगा पिक्सल जो मसइलो हूंदो आहे न, हीअ जेके असां जेके आम मोबाइल आहिनि इन जो मेगा पिक्सल घटि आहिनि। हीउ हिकिड़ो मूं वटि आम ई मोबाइल आहे, हाणे हिन शौक़ जे करे शायदि को वठिणो पए, अहिड़ो वठंदासीं इनशाला। मोहम्मद असलम साईं महिरबानी, महिनत में अज़मत आहे था, हिकिड़ो शौक़ु आहे। मोला पोइ कोसो महिरबानियूं महिरबानियूं साईं। जाम दोस्तनि जा मैसेज अची विया आहिनि, ॾिसनि पिया काफ़ी दोस्त। एडी कलोज साहब ज़बरदस्त, महिरबानी साईं। मोहम्मद ज़करिया महिरबानी अदा। अली अकील हसन 9 सां वधीक वेझो ॾेखारींदो, बिल्कुलु अदा 9 सां वधीक वेझो ॾेखारींदो। 9 जो आईपीएस मोड मौजूदु कोन्हे, मोड 4 जो आहे, हू जो लॻायां थो त मोबाइल ते पोइ ज़ूम बीहे नथो सिधो। हिन में जेकॾहिं 18 वारे खे 2x जो बारलो लॻाइजे त शायदि कुझु वेझो थी वञे, पर छा जो पोइ डेग कुझु वधीक थी थिए, जंहिंजे करे लुॾे घणो थो। उनजे करे मूं हिते ई रखियो आहे। मिड़ई हिकिड़ो सरसरी नज़र विझूं था, बाक़ी डीप में इनशाला उहो बि ॾिसंदासीं। ऐं डीप स्काई ऑब्जेक्ट जेके आहिनि उहे बि तव्हांखे ॾेखारींदो जल्दी इनशाला, पर हाणे थोरो हुनजे लाइ तयारी करियूं। आईफोन जेको आहे न अदा अकील, आईफोन बि आहे पर आईफोन सुठो कोन्हे। हिन में खपे उहो मोबाइल जंहिंमें प्रो मूड हुजे, प्रो मूड हुजे ऐं तक़रीबन 64 मेगा पिक्सल जी कैमरा हुजे ऐं प्रो मूड हुजे। प्रो मूड जेको आहे न उहो इन जे लाइ बहितरीनु आहे, एस्ट्रो फोटोग्राफी जे लाइ। उहो रेडमी नोट 9 प्रो जेको आहे उहो सुठो आहे हिन जे लाइ। नाज़ निसार अहमद घणे जो तव्हां अदा इहो ठाहे ॾियण वारो कमु त मूं वटि कोन्हे, मूं पंहिंजे लाइ शौक़ु करे ठाहियूं आहिनि। बाक़ी तव्हां सामान वठी ॾियो, तव्हांखे ठाहे ॾींदुसि। अदा मोहम्मद असलम ही 8 इंच वारी आहे, अदा बिल्कुलु 200 mm जी आहे, रिफ्लेक्टर न्यूटोनियन रिफ्लेक्टर टेलीस्कोप आहे, 8 इंच जी आहे, 200 mm जी। हीअ तव्हां उन सां ॾिसो पिया टेलीस्कोप अदा ठाहे ॾींदुसि, जेकॾहिं तव्हां सामान मूंखे वठी ॾींदो त ठाहे ॾींदुसि, बिल्कुलु को मसइलो ई न आहे। एॾो को वॾो मसइलो न आहे हिनखे ठाहिणु। हीअ जेके आहिनि न इहे जेके ॾिसो पिया, इहे कारा जेके निशान आहिनि, इहे लावे जा निशान हूंदा आहिनि या ऊना आहिनि, जिन में चंड जी सिज जी रोशनी कोन थी पहुचे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त चंड ते मैदनियात आहे, त मैदनियात जे करे हर माना टुकड़े जो रंग अलॻि अलॻि नज़र अचनि था। माना को जेको आहे किथे वाइट कलर आहे, किथे थोरो मिरांजड़ो आहे, किथे कारो आहे। इहे मैदनियात जी निशानी आहे, माना इहे हिकिड़े क़िस्म जी मैदनियात आहे जेका चंड ते, उन जे करे इहे शयूं नज़र अचनि थियूं। अॻे जेके पुराणे ज़माने में इनखे जेके पुराणा जेके दूरबीनूं साइंसदान हुआ उहे हिनखे समुंड सम्झंदा हुआ, उन करे उन्हनि हुते समुंडनि जा नाला बि रखिया हुआ, पर पोइ अॻिते हली ख़बर पई त न इहे समुंड न आहिनि। इहो जेको विच ते तव्हां ॾिसो पिया, इहो अथव कोपरनिकस जेको आहे, माना नाले सां रखियलु आहे, कोपरनिकस जे नाले सां। अदा तव्हां कॾहिं बि अचो, वेलकम भाउ। साईं मोहम्मद ख़ान राजड़ जे तरफ़ां साईं महिरबानी, वॾो कुर्ब साईं, माशाल्लाह। मोहम्मद जमील साहब महिरबानी साईं, मूं वटि टेलीस्कोप जो फाइंडर न ठहियो। मोहम्मद सलाम साईं, ठाहींदासीं इनशाला ज़रूरु। मूड पियो आहे ठहियलु, उहो खणी वञो भला, पाण हाज़ुर आहे जेको माल। सामान घणे जो थींदो अदा, सामान ॾाढो ॾुखियो आहे यार, चाइना मां घुराइणो पवंदो, अली एक्सप्रेस या इन जे थ्रू। उनजे लाइ पोइ तव्हां कोशिशि करियो, जेकॾहिं तव्हां घुराए ॾियो या कॾहिं मूंसां मिलो त पाण अहिड़ो प्रोग्राम ठाहे था वठूं। पोइ पाण इनशाला इहो सामान अची वञे त ठाहिण में को मसइलो ई कोन्हे। बाक़ी सामान हर शइ मिले थी, इहो PVC वग़ैरह पाइप आहिनि, नट बोल्ट आहिनि, रंग आहे, काठी जा टुकड़ा आहिनि, या इन क़िस्म जूं शयूं आहिनि। ॿियो को अहिड़ो को ख़ासि शइ कोन्हे। माना सिर्फ़ु माण्हू खे इहा ख़बर हुजे त टेलीस्कोप कमु कीअं कंदी आहे, हुनजो सिस्टम कीअं आहे, बसि। उन खां पोइ उन सिस्टम जे मुताबिक़ तव्हां माना ईअं सम्झो त आऊं हाणे कोई वॾो साइंसदान त कोन आहियां, पर माना हिकिड़ो सम्झो त मूं बहितरीनु कापी कई आहे, ईअं सम्झो। छो त हीअ टेलीस्कोप आहे मुंहिंजी ईजाद कयल कोन्हे, हीअ टेलीस्कोप जेको आहे आइज़ैक न्यूटन जेको उनजी ईजाद कयल हुई।
उन जो ई सिस्टम ठाहियो। उन खां पोइ दुनिया में इहा सॼी में हले पई ऐं मूं बि उनजी ईअं सम्झो कापी ठाही आहे, छो त उहा हिकिड़ी सिस्टम ईजाद हुनजो ई कयल आहे। कोपरनिकस फ़लसफ़ी हो बिल्कुलु जी हा। उन सभ खां पहिरीं इहो नज़रियो पेश कयो जेको ईसाईयत में नज़रियो त भई ज़मीन काइनात जो मर्कज़ आहे, सिज घुमे थो ऐं हुन जेको आहे चयो त जेको आहे न ज़मीन घुमे थी, सिज मर्कज़ आहे। उहो जेको निकोलस कोपरनिकस उन जे नाले ते इन वाइट जेको ॾिसो पिया तव्हां, इहो तमामु वॾो आहे इन जो ठहियलु। अख सां जॾहिं आउं ॾिसां थो न हिन खां वधीक रिज़ल्ट बहितर नज़र थो अचे, माना ईअं सम्झो हिन खां डबल नज़र थो अचे। छो त मूं वटि 5x जो बारलोब आहे, जॾहिं उहो लॻायां थो या 4mm जो आई पीस लॻायां थो त इहो सफ़ा क्रेटर में वेझी करे ॾिसां थो। पर अफ़सोस आहे यार ॾेखारे कोन थो सघां हिन ते, छो त मोबाइल ओड़ो न हुजण जे करे। ॿियो कुझु कोन्हे। अदा नाज़ निसार अहमद भाउ तुंहिंजो नंबर आउं नोट कयां थो अदा, ऐं मुंहिंजो नंबर तव्हांखे ॾियां थो, तव्हां भले जेको आहे मूंसां राब्ते में रहिजो। बिल्कुलु मुंहिंजी त सलाह अथव तव्हां ठहियल वठी छॾियो, हिकिड़ी लख ताईं मिली वेंदी सुठी हिकिड़ी कंपनी जी। छो त हथ जी ठहियल शइ जेका आहे सा तव्हांखे थी सघे थो हलाइण में मसला करे, पोइ तव्हां मूंखे चयो दादा असांखे फासाए छॾियो। उन करे बहितर इहो आहे तव्हां ठहियल वठो ऐं तव्हांखे सुठी टेलीस्कोप ठहियल वठराए ॾिया कंपनी जी, जेका मुनासिब पैसनि में मिली वेंदी, त उहो वधीक बहितर आहे। बजाए 2-3 महीना सामान घुरायूं, इंतज़ारु करियूं, पोइ आउं ठाहियां, पोइ उहा वरी मसला करे, पोइ उहे जॾहिं मसला तव्हां हैंडल करे सघो, छो त उन मसइलनि खे हैंडल करण बि अचे न तव्हांखे। गैलीलियो अदा अली रज़ा लगारी साहब टेलीस्कोप जेका आहे न उनजा 2 क़िस्म आहिनि बुनियादी। हिकिड़ी गैलीलियन रिफ्रैक्टर टेलीस्कोप आहे, उहा गैलीलियो ईजाद कई हुई सभ खां पहिरीं। हीअ जेका आहे रिफ्लेक्टर जेका आहे जंहिंमें मिरर सिस्टम आहे, इहा आइज़ैक न्यूटन ने ईजाद कई हुई। टेलीस्कोप जा बुनियादी तौर ते 2 क़िस्म आहिनि, उन्हनि जे अंदरि वरी सभु क़िस्म पाइनि जाम। बहरहाल जेको गैलीलियो ईजाद कई उहा रिफ्रैक्टर हुई, उन में लेंस सिस्टम आहे, माना अॻियां शीशो आहे पोयां आई पीस आहे। हिन में जेको आहे सो मिरर सिस्टम आहे, हीअ रिफ्लेक्शन ते रखियलु आहे। हीअ जेका आहे सा उन नोट कई हुई। सेलेस्ट 3x वारो बालो एतिरे जो मिली वेंदो, 2500-3000 जो मिली वेंदो। जी हा बिल्कुलु अदा असलम 2500 त मूं पहिरीं चेक कयो, हाणे ही जेका महांगाई थी आहे थी सघे थो को हिन में चढ़ियो हुजे त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी साइल टेलीस्कोप ते कराची में मिलनि पिया, दराज़ ते मिलनि पिया, सेलेस्ट्रॉन जो वधीक बहितर आहे ज़ाहिर आहे। त हीअ जेको आहे इहो आहे मिड़ी इन बहाने लाइव थियण जे करे दोस्तनि सां कचारी बि थी वई, कुझु अव्हांखे फ़ाइदो कुझु मूंखे फ़ाइदो थियो। जी दोस्तनि खे कुझु मिड़ी मुलाक़ात थी वई इन बहाने, छो त काफ़ी ॾींहंनि खां जोड़ो हो आसमान में, हाणे वञी कुझु जोड़ अॼु कुझु हटियो आहे। अञा बि आसमान में कुझु धुंधकार ज़रूरु आहे, माक जे करे या घिम जे करे। बहरहाल पोइ बि ठीकु आहे, तमामु बहितर आहे। राति मूं जुपिटर ॾिठो हिन सां तक़रीबन 4 बजे, उनजा 4 चंड जेके आहिनि ॾाढा वाज़े नज़र पिया आया। पाण ख़ुदि जेको आहे थोरो धुंधलो नज़र आयो त जो रोशनी जाम आहे, उनजी रिफ्लेक्शन जाम आहे रोशनी जी, उनजे लाइ वरी जेको आहे तो फिल्टर हुअणु खपनि। बहरहाल मूं सुठो दीदार कयो राति 4 बजे। जेको आहे अगस्त ताईं ही मथे अची वेंदा, माना जेके सयारा आहिनि, पोइ हीअ जेॾीमहिल पंहिंजे मथां अची वेंदा अगस्त में, माना हिन टाइम ते सयारा तव्हांजे मथां हूंदा। हींअर सयारा पहुती आहिनि, अञा हाणे उभरंदा, त उन टाइम ॾिसणु माना सुठो आहे। अदा असलम ओरिजिनल मुंहिंजे अंदाज़े में त 2500-3000 जो आहे, जेको मूं रेट अॻु में चेक कयो। अदा नूर मोहम्मद शर साहब महिरबानी। जेको आहे 2500-3000 जो हो, हाणे थी सघे थो जेको आहे सो वधियो हुजे। हाणे ॾिसो न तव्हां, आउं टेलीस्कोप हिकिड़ी जाइ ते छॾियां थो त चंड पंहिंजी हरकत जेका उन में वञे पियो। अली रज़ा लगारी साहब सियारे में आसमान बिल्कुलु साफ़ हूंदो आहे, छा जो पाण वटि अगस्त खां पोइ माना आसमान जो नज़ारो करण जे लाइ बहितरीनु मंज़र हूंदो आहे। हिन वक़्तु हींअर सही आहे, पर राति जो देरि सां जेको आसमान सुठो साफ़ थींदो आहे। जॾहिं चंड जी रोशनी न हूंदी उन टाइम तव्हां हिन सां मिल्की वे कहकशां जी जेका बाहि उहा ॾिसी सघो था,
स्टार क्लस्टर मुख़्तलिफ़ ॾिसी सघो था, लेगन नेबुला आहे या ट्रिफ्ट नेबुला आहे, उहा ॾिसी सघो था। सियारे में तव्हांखे होराइन नेबुला नज़र ईंदी। हर शइ जी सीज़न हूंदी आहे, मथां ईंदी आहे। जी साहिल टेलीस्कोप वारनि मूंखे बि ईअं ॿुधायो 2500 रुपया था असलम। उन में आई पीस बो आहे ऐं बारलो बो। जेकॾहिं तव्हांजो कराची वञणु थिए त नॉर्थ नाज़िमाबाद में आहे साहिल बाइनोक्यूलर्स, ते तव्हां ॾिसी वठो, वधीक बहितर थींदो मुंहिंजे ख़्याल में। ॿिए पासे बि ट्राई करियो, थी सघे थो इहो ग़लति हुजे, ॿिए पासे सस्तो मिली वञे, ईअं बि थी सघे थो। दराज़ ते शयूं मिलनि थियूं पर हुनजी क्वालिटी एतिरी सुठी न आहे। हीउ जेको मूं वटि आई पीस आहे अरिड़हं जो, हीउ बि दराज़ तां वरितलु आहे, पर हिनजी एतिरी क्वालिटी सुठी न आहे जहिड़ी सेलेस्ट्रोन जी हूंदी आहे। सेलेस्ट्रोन तव्हांखे ख़बर आहे नंबर 1 आहे। हाणे ॾिसो चंड पंहिंजी हरकत ते हलियो थो वञे, ऐं हिनखे हिते बीहारियां थो। हाणे ॾिसो चंड पंहिंजे हिसाब सां जीअं माना जेको पंहिंजो चक्कर आहे उन ते हले पियो। ॾिसो हाणे तव्हां हरकत वाज़े महसूसु पिया करियो, हूअं तव्हांखे अख सां नज़र कोन ईंदी। शेर मोहम्मद डायरी बि ॾिसे वियो। शेर मोहम्मद कहिड़ा हलनि था? अली मोहम्मद झूने जो अदा ख़ैर मुबारक अली मोहम्मद, महिरबानी करो भाउ साहिब ॾिनो वॾेरो साहिब, माशाअल्लाह माशाअल्लाह साईं, महिरबानियूं। हाणे इहे जेके आहिनि न, इन में ॾिसो तव्हां पहाड़नि जूं कतारूं आहिनि। हाणे पहाड़नि जूं कतारूं आहिनि, उनजे विच में वादियूं आहिनि। हाणे इहे तव्हां ॾिसो पिया थोरो जाम परे खां माना मतिलबु अञा हिनखे जेकॾहिं 4 जी आई पीस ॾिसो त पहाड़ ते सफ़ा अची वेंदो वेझा। ज़ाहिर आहे हथ जी ठहियल टेलीस्कोप आहे, हिन में थोरा घणा इहे मसइला थींदा। इहा हथ सां हलाइणी थी पए, हिन जो ऑटो सिस्टम करणु। ॾिसो चंड वञे पियो पंहिंजे हिसाब सां। तव्हां जेकॾहिं मोबाइल खे हिकिड़ी जाइ ते रखो ऐं आराम सां ॾिसो वेही, त ॾिसो मोबाइल जी स्क्रीन खां आउट थींदो वञे पियो। इहो माना चंड जी महवरी हरकत आहे जेका पंहिंजे हिसाब सां वञे पियो। त इहो आहे निज़ाम। हीअ जेके हाणे ॾिसो जॾहिं उहो वञे थो त वरी ईअं थी थो वञे, वरी हेॾां करिणो थो पए मूंखे। ऐं जेका ऑटो माउंट जेका टेलीस्कोप हूंदी आहे उन में इहो इशू न आहे, उहा पाण ई जेको आहे ऑब्जेक्ट सां गॾु ई गॾु घुमंदी वेंदी आहे। शेर मोहम्मद डायरी साहिबु अलाह ख़ुशि रखे अदा साहिबना, महिरबानी अदा। पीर बख़्श साहिबु महिरबानी। उहा जेका ऑटो माउंट वारी हूंदी आहे न, उहा जंहिंखे कंप्यूटर माउंट चवंदा आहियूं। साले कोरी साहिबु महिरबानी अदा साहिबना, महिरबानी अदा। इहो अदा सेलेस्ट्रोन वारी जेका उहा जेका हूंदी आहे ऑटो माउंट वारी, उहा जेका आहे उन में रिमोट सिस्टम हूंदो आहे। तव्हां कंहिं बि ऑब्जेक्ट खे लिखो ऐं उनखे सर्च ते लॻायो, टेलीस्कोप घुमी उन पासे पाण हली वेंदी ऐं पोइ उहा ऑब्जेक्ट सां गॾु ई घुमंदी वेंदी। तव्हांखे घुमाइणो कोन पवंदो। हीअ जेके लोॾा महसूसु थींदा इहे कोन थींदा हुन में। ज़ाहिर आहे कंपनी जी ठहियल शइ ऐं मुंहिंजी ठहियल शइ में फ़र्क़ु त तव्हां पाण सम्झदार आहियो त थींदो। हीअ त हाणे हथ जी ठहियल शइ आहे हिकिड़ी, रिज़ल्ट उहो ई आहे, पर हलाइण में यूज़ करण में कुझु मुश्किलात ज़रूरु आहिनि। छो त हू जेका शइ आहे हू मशीनुनि ते ठहियल आहे, हुननि जो ज़ाहिर आहे हू जेको कंपनी जो हिसाब ई ॿियो आहे। हू जेके लखों रुपया वठनि था उहो ओड़ी ठाहींदा, ऐं असां 25-30 में जेका ठाही आहे रिज़ल्ट बिल्कुलु सेम आहे, पर हलाइण में कुझु मुश्किलात हिन में ज़रूरु अचे थी। हर्डल अचनि था जाम हिन में, उन करे इहो सिस्टम आहे। अॼु आसमान कुझु साफ़ु आहे, जंहिंजे करे कुझु सुठो नज़ारो थिए पियो। ॿिए चकर वरी कोशिशि कंदुसि हिन खां ॿिए आई पीस ते ॾेखारण जी। हाणे ॾिसो कोपरनिकस जेको आहे इहो केॾो चिमके थो, ॾिसो छो जो तमामु गहरो आहे। 94 किलोमीटर वेकिरो आहे, 4 किलोमीटर ऊनो आहे। हाणे ॾिसण में तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो ज़रो नज़र अचे पियो, माना इहो पंहिंजे वॾनि वॾनि शहरनि खां वॾो आहे। साहिबनु छा थो चए मोहम्मद साईं, चंड जी हूंदी आहे फिज़िकल यार स्पीड ट्रेन जी जेका आहे 24 कलाकनि में ई पंहिंजो मावर पूरो करे थो। हाणे उन मां तव्हां अंदाज़ो लॻाए वठो, कलाक या मिंट जे हिसाब सां हाणे कैलकुलेशन ॾिसणी पवंदी, मूंखे यादि कोन थी अचे हींअर, बहरहाल ज़रूरु हूंदी। पाण खां 4 लाख किलोमीटर परे आहे ज़मीन खां, लॻभॻि 4 लाख किलोमीटर। पोइ कंहिं सीज़न में थोरो वेझो हूंदो आहे, कंहिं सीज़न में थोरो परे हूंदो आहे। 24 कलाकनि जे अंदरि ई पंहिंजो मावर पूरो करे थो अचे।
त हाणे सम्झो तव्हां त माना कीअं आहे कैलकुलेट तव्हांखे ॿुधाईंदो इनशाला ॿिए चकर आउं चेक करे यादि मूंखे हींअर कोन थी अचे मुंहिंजी आहे बिल्कुलु हूंदी आहे हाणे हिकिड़ो हीउ ॿियो क्रेटर आहे वॾो इहो वॾो आहे अहिड़े हिसाब सां हर हिक जो नाला रखियल आहिनि हर हिकु जेको आहे हिन में हिकिड़ी उहा ई जाइ आहे जेका हींअर चंड फुल न आहे नज़र कोन थी अचे जंहिं ते एपोलो जेको मिशन हो अमेरिका जो उहो लथो जॾहिं इंसानु लथो जॾहिं चंड ते उनजी बि कोशिशि करे तव्हांखे केॾी महिल आऊं ज़ूम करे या फ़ोटो या वीडियो ॾेखारींदुसि उन जाइ ते जंहिं जाइ ते इंसानु पंहिंजो झंडो खणियो हुयो काफ़ी दोस्त ॾिसनि पिया काफ़ी दोस्त विया हली जेतिरो थी सघे हलायूं था हिनखे वरी ॿिए चकर इनशाला वधीक सुठो हिनखे ॾेखारींदा तव्हांखे हाणे ॾिसो था न मथे हाणे जीअं साइड खां मंज़रु अचे थो गुलाई जे हिसाब सां त ॾिसो त मथे पहाड़ ॾिसो हुन पासे जेको आहे अञा अधु चंड जो कुझु टुकड़ो रहियल आहे जेको ज़ाहिर कोन्हे 3700 किलोमीटर सही था चओ असलम मुंहिंजे ख़्याल में इहो ई आहे असलम खे बाबा हर शइ यादि हूंदी आहे असां वरी पोड़ा माण्हू ॻाल्हि विसरी थी वञे फैज़ सुल्तान राजन महिरबानी अदा खादिम हुसैन खोसो साहिबु ॾिसे पियो ॻाल्हाए कोन थो ॾिसे पियो हा ॻाल्हायो खादिम हुसैन वाह साईं वाह महिरबानी साईं अदा मोहम्मद असलम सुठी रिज़ल्ट आहे ठीकु आहे पाण हिन में ख़ुशि आहियूं सफ़ा पाउडर कोन हुई न हाणे जेको आहे त सही भला मोहम्मद यार 9mm जो आहे कोन न IPS मोड 4 लाख किलोमीटर अदा परे आहे असलम सही पियो चवे आसमान साफ़ आहे अॼु बरसातूं पयूं उन करे नज़ारो थोरो सुठो थो थिए अञा बि आसमान साफ़ थींदो अञा बरसातूं पवंदियूं जीअं मौसम माना घिम वारी मौसम ख़तमु थींदी न माक वारी घिम वारी तीअं वधीक बहितरु थींदो महिरबानी असलम भाउ बसि यार जहिड़ो हाल आहे केतिरा ॾींहं जुड़ो का शइ नज़र कोन थी आई जीअं माना चंड निकितो आहे असां त ॾिठो ई कोन सालो जुड़े ई जुड़ो राति कुझु मौक़ो मिलियो त वरी लॻी वियासीं जुपिटर जे पुठियां ॿाहिरि निकितो राति जो 4 बजे त जुपिटर हेलो आई कई पोइ हुनखे ॾिठोसीं कुझु जुपिटर जा चंड ॾाढो सुहिणो मंज़रु ॾेखारींदा ॾाढो सुहिणो 4 ई चंड हूअं त चंड हुनजा घणा आहिनि 62 चंड अथसि नंढा वॾा चंड खां आसमान दादा चइनी पासे आहे न साहिबु न आसमान चइबो ख़ला खे ख़ला चइनी पासे आहे पाण जीअं ज़मीन ते आहियूं गोले ते जी चंड आहे ईअं ठीकु आहे हाणे हिन जे चइनी पासे ख़ला आहे न उन ख़ला खे आसमान चइबो आहे अरबीअ में आसमान चवंदा आहिनि हर ऊची शइ खे आसमान चवंदा आहिनि अरबी में माना साईं कमालुद्दीन जेकॾहिं हुजे शायदि ॿुधाए सघे थो अरबी जो ॼाणो आहे हर ऊची शइ खे अरबीअ में आसमान चवंदा आहिनि जेका पाण खां मथे हुजे त उन करे चयल आहे न आसमान मां मींहुं वसियो या आसमान में तारा माना पाण खां मथे जेका शइ हूंदी आहे हुनखे आसमान चयो वञे थो ऐं आसमान जेको आहे को ईअं को छत वांगुरु कोन्हे आसमान इहा ख़ला आहे बसि इहा लामहदूद आहे जंहिंजो माप करणु इंसान जे वस खां परे आहे हा काइनात लामहदूद दादा काइनात जो जेको आहे तव्हांजी सोच खां तव्हां ऑब्ज़र्वेबल जेका काइनात आहे जेका हेसि ताईं दरियाफ़्त में जेसि ताईं इंसान जी अखि पहुची चुकी आहे उहा अरबे खरबे लाइट ईयर परे आहे तव्हां अंदाज़ो करियो तव्हांजी एतिरी उमिरि ई कोन्हे जो तव्हां पाण उते पहुची सघो पाण वटि वेझे में वेझो जेको
शमसी निज़ाम आहे एल्फा सेंचुरी, ऐं उहो पाण खां 4.5 लाइट ईयर परे। हाणे उते पहुचण में लाइट जी स्पीड तां पाण वञो त पाण खे 4.5 साल लॻंदा। त तव्हां हिसाबु लॻाए हिकिड़ी शइ तव्हां खां 2 लख लाइट ईयर परे आहे। 1 लख लाइट ईयर एतिरी इंसान जी उमिरि ई कोन्हे न जो हुते पहुची सघे। उनखे ॿाहिरि रस्ते में खाधो पीतो तेल हर शइ खपे। त इंसान लाइ कुझु मजबूरियूं आहिनि जेके अॻिते हली थी सघे थो हल थी वञे। आसमान जेको आहे उनखे ख़लाक ई चइबो आहे। आसमान को छत वांगुरु कोन्हे। जुगनू भाई अची वियो, महिरबानी सर। यार ॼाण बसि साहिब न अदा ॿियो कमु पाण खे कहिड़ो आहे हिन खां सवाइ। सॼो ॾींहुं घर सुता पिया मानी खाई आहे, इहो ई कमु करियूं था। मालूमात गॾु करियूं था, पाण सिखूं था, ॿियनि खे सेखारियूं था। माशाल्लाह हाणे त हिज़बुल्ला वारा नंढड़ी मुंहिंजी अफ़ज़ा इहे बि हलाए ॼाणनि था बहितरीनु तरीक़े सां। जीअं हलाए पियो ईअं ई हलाए ॼाणनि था। ऐं अॻिते हली शायदि इहे ई लाइव ॾेखारींदा तव्हांखे इनशाला। थी सघे थो इहे वॾियूं टेलीस्कोपूं ठाहिनि या वठनि। असद अली महिरबानी अदा। त दोस्त ॾिसंदा वञो पिया। असल में जेको फ़ल्कियात आहे न हिनखे सम्झण लाइ जेको न हिकिड़ो त फिज़िक्स जी तालीम ज़रूरी आहे। ऐं फिज़िक्स जी तालीम असांखे त एतिरी कोन्हे अदा। रही ॻाल्हि इहा त हिकिड़ो टेलीस्कोप जे शौक़ में इहो कमु थियो आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेको आहे कुझु शयूं जेके काइनात जूं जेके न उहे कुझु पंहिंजे तसवुर जी अखि सां सम्झणियूं पवंदियूं। तव्हां कंहिं शइ जो तसवुरु करियो त उन तसवुर जे हिसाब सां तव्हां सम्झंदो त इहा ऑब्जेक्ट आहे। इहा हाणे जेको सिज आहे उनजे चौधारी सियारा घुमनि था, उन्हनि जो फेरो कीअं आहे, वरी उनजे चौधारी चंड घुमनि था, वरी सिज पंहिंजे महवर ते काइनात में घुमे पियो। त अहिड़े हिसाब सां इहो हिकिड़ो हर शइ घुमंदड़ आहे। हिकिड़ो हर शइ गोल आहे, ॿियो हर शइ घुमंदड़ आहे। माना काइनात में का बि शइ हिकिड़ी जॻह ते बीठल न आहे। हर शइ घुमंदड़ आहे, घुमंदी रहे थी। ऐं हर शइ परे वेंदड़ आहे। जीअं पोइ पंहिंजी मिल्की वे कहकशां आहे त मिल्की वे कहकशां पंहिंजे सफ़र में वञे पई। एंड्रोमेडा इहे हिकिड़े ॾींहुं पाण में गॾिजी बि वेंदियूं, इहो बि चयल आहे। एंड्रोमेडा बि नज़र अचे थी टेलीस्कोप सां, थोरी धुंधली नज़र अचे थी। ऐं नेबोला सुठा नज़र अचनि था हिन सां। स्टार क्लस्टर आहिनि, नेबोला आहिनि, इहे सुठा नज़र अचनि था। ख़ासि तौर ते हाणे सियारो ईंदो त ओराइन नेबोला जाम चिटी नज़र ईंदी। जॾहिं ही ओराइन नेबोला जी सीज़न हुन टाइम ही मोट तयारु कोन हुई टेलीस्कोप। हाणे हिन साल इनशाला हुनखे बि ॾिसंदासीं। चंड ते बरसाति कोन वसंदी आहे अदा जुगनू। चंड ते को माहौल कोन्हे, का हवा कोन्हे, का मौसम कोन्हे। बसि मिटी आहे, वारी आहे, पथर आहिनि। हुन ते जेकॾहिं हिकिड़ो पथर जो निशान आहे न उहो लखे साल जेको आहे सो माना डहंदो कोन। छो त न हवा आहे न ॿियो आहे। चंड ते बरसाति वग़ैरह या कुझु बि कोन्हे। गप चिक पाण वटि थींदी आहे अदा ते बरेजी ते प्रोड़ में। बरसाति में इहा ॾिसो कहिड़ी गप चिक थी आहे। बाक़ी चंड ते बरसाति कोन्हे। जुगनू भाई तूं बरसाति जी ॻाल्हि थो करी त पोइ गाह बि थींदो, पोइ पाण ॾिठूं बि कायलो हुते वियो, गाह बि ॾाढो थींदो। मुंहिंजो मक़सदु ॾेखारण जो तव्हांखे इहो आहे। ॾिसो तव्हां हिकिड़ी मेन शइ जेका त चंड पंहिंजे हिसाब सां वेंदड़ आहे। ॾिसो फ्रेम खां ॾिसो वञे पियो। माना इहा हिकिड़ी चंड जी महवरी हरकत आहे जेका तव्हां नोट करण जहिड़ी शइ इहा आहे, जेका तव्हां किताबनि में पढ़ी हूंदी। आम अक्सर जॾहिं तव्हां ॾिसो था तव्हांखे हिकदमि ईंदे नज़र कोन ईंदो। कुझु देरि खां पोइ वरी ॾिसंदा त नज़र ईंदो त हींअर हिते हो, हाणे हिते आहे। पर हिन में तव्हां इहो ॾिसो पिया त पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी शइ वञे पई। टेलीस्कोप जिते बीठल आहे उनखां अॻिते वञे पई। हिन जो मतिलबु त हू इंच जे हिसाब सां अॻिते जेको आहे वेंदड़ शइ आहे। दोस्त जे तंग न थिया हूंदा त अञा हलायूं था। जे दोस्त तंग थी विया हूंदा त पोइ बंदि करियूं था। वरी ॿिए चकर इनशाला।
कोशिशि कंदासीं अगस्त ताईं जेकॾहिं उन मोबाइल जो बंदोबस्तु करियूं या DSLR जो, त पोइ तव्हांखे शायदि सयारा बि ॾेखारे छॾियूं, नेबोला बि ॾेखारे छॾियूं। कोशिशि कंदासीं इनशाला। छो त इहे जाम शयूं खपनि थियूं हुन में, हिकिड़ो को ख़ाली टेलीस्कोप सां कमु कोन हलंदो। हा उहो मज़ाक पियो करे असलम, साईं जुगनू साहिब जी भाउ जी मज़ाक करण जी आदत आहे, मज़ाक पियो करे, सम्झे सभु थो बाबा, मज़ाक पियो करे, चए थो गप चिकी थी वई आहे। दादा सामान हिन में जाम खपंदो आहे। मिसाल लाइ तव्हां चंड जे लाइ तव्हांखे हिकिड़ो फिल्टर खपंदो, अदा केतिरी ज़ूम आहे टेलीस्कोप जी, अदा टेलीस्कोप जी ज़ूम कहिड़ी हूंदी आहे? टेलीस्कोप में आई पीस जो हूंदो आहे सिस्टम, जेतिरो तव्हां आई पीस लॻाईंदो उन हिसाब सां, जे तव्हां माना हिकिड़ी शइ खे वाइड एंगल में ॾिसणु चाहियो था त ओड़ो आई पीस लॻाईंदो, जेकर तव्हां हुनखे अञा क्लोज़ करणु चाहियो था त उहो आई पीस खे हटाईंदा वेंदो, ॿियो लॻाईंदा वेंदो, त उन हिसाब सां थींदी आहे। जेका ज़ूम हूंदो आहे, कुझु ज़ूम हिन में मोबाइल मां कयल आहे, उहो तक़रीबन को 7-8 ते आहे। बाक़ी जेको आहे ज़ूम वग़ैरह जो इहो ई चकर हूंदो आहे हिन में, त आई पीस ई ज़ूम हूंदा आहिनि, ऐं थोरो घणो हुनखे सेटिंग करे बीहारबी आहे। अली मोहम्मद भाव अची वियो। छा आहे, चंड जी जेका तेज़ रोशनी आहे न, उहा थोरो, अली मोहम्मद भाउ महिरबानी, उहा जेका आहे सा इमेज खे मुतासिर करे थी, माना ॾुखियो लॻे थो। हाणे जेको आहे हिन जी जेका सिज जी रोशनी खे रिफ्लेक्ट करे पियो न, उहा तमामु तेज़ आहे रोशनी, उनखे रोकण जे लाइ अहिड़ियूं शयूं खपनि थियूं जीअं मंज़र खे वधीक चिटो ॾिसी थिए। तव्हां जेके नेट ते फ़ोटो ॾिठा हूंदा, उन्हनि में घणा जेके आहिनि उन्हनि में इहो सामान इस्तेमालु थियल आहिनि। अली मोहम्मद महिरबानी अदा, उहा सामान इस्तेमालु थियल आहिनि जीअं फिल्टर आहिनि या मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, ऐं उनखां पोइ उन शइ खे वरी कंहिं एप्लीकेशन में उनखे थोरो एडिट कंदा आहिनि, माना उहो थींदा आहिनि, पोइ उन में छा आहे अञा वधीक थोरियूं साफ़ु थींदियूं आहिनि। ऐं एडिट वारे चकर में कोन्हे, ऐं सिधो जहिड़ो मंज़र अचे पियो उहो तव्हांखे ॾेखारे पियो, न तव्हां वीडियो भरे एडिट करे उनखे थोरो साफ़ु करे फिल्टर करे तव्हांखे ॾेखारे, ईअं करे सघां थो, पर ईअं कोन कयो अथऊं, जहिड़ो आउं ॾिसां पियो तव्हांखे ॾेखारियो, इहो आउं करे सघां थो वीडियो भरे, का बि शइ ईअं थी सघे थो, मुमकिन आहे। अब्दुल अज़ीज़ बंगलानी, हा दादा शौक़ु आहे, जारी आहे बाबा, शौक़ु जारी आहे। तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी पुराणी, गॾु पढ़िया आहियूं पाण। सिज खे बिल्कुलु जुगनू ॾिसी सघिजे थो, पर हुनजे लाइ फिल्टर खपे थो, जेके सन फिल्टर चवंदा आहिनि, हुन सां तव्हां बिल्कुलु ॾींहं जो लाइव ॾेखारींदोसां तव्हांखे इनशाला। मूं आंदो हिकिड़ो फिल्टर जेको लॻायुमि, पर ज़रे घटि मारियो हुई मूंखे, छो त जेकॾहिं ईअं सिज तव्हां टेलीस्कोप सां ॾिसो तव्हांजी अखि हिकिड़े सेकेंड में ज़ाया थी वेंदी। ऐं मूं फिल्टर घुरायो चाइना मां, तो शाम जो 4 बजे लॻाए, मुंहिंजो लाइव थो रखां, थोरी ग़लती थी वई मूंखां हुन में, तो हुनखे थोरो साम्हूं खां कवर करिणो हो। हाजी शादी ख़ान त अदा महिरबानी भाउ, त हुनखे कवर करिणो, कवर मूं कयो कोन, मूं ईअं लॻायो त मंज़र त बहितरीनु नज़र अचणु लॻो, हुन में सन स्पॉट बि नज़र आया पिए, ओचितो बाबा ठका ॾिनई, ऐं मूं रुॻो हुनखे धिको ॾिनो टेलीस्कोप खे, बची हुई सली, ऐं चिमको दीवार ते एॾो थियो जहिड़ो फ्लैश लॻो हुजे, ऐं उहो जेको मूं फिल्टर लॻायो उहो टुकड़ा थी वियो, आई पीस गरम थी वियो जाम, त उन करे सिज ॾेखारणु एॾो आसानु कोन्हे, पर ॾेखारे सघिजे थो बिल्कुलु। निकोन P1000 जी वीडियो आहे चंड जी यूट्यूब ते, इहा कीअं बिल्कुलु आहे राजा ने जेको आहे, इहे जेके कैमराऊं आहिनि ज़ाहिर आहे DSLR आहिनि या इहे जेके कैमराऊं आहिनि या वॾियूं आहिनि, उहे जिन वटि आहिनि त उहे वरी हीअ कमु कोन था कनि, ऐं असीं जेके कमु करियूं था असां वटि उहा शइ आहे कोन, ईअं थींदो आहे। छो त जेके इहे शयूं ठहियल आहिनि इहे कंहिं न कंहिं हिसाब में कम जे लाइ ठहियल आहिनि। हाणे हिकिड़े माण्हू वटि अहिड़ो मोबाइल पियो बि आहे, पर उहो एस्ट्रो फोटोग्राफी जो शौक़ु नथो रखे, हुनजे कम जो ई कोन्हे, उहो सिर्फ़ु ईअं उबता सुबता फ़ोटो कढंदो वठे थो, ऐं मूंखे हिन में ज़रूरत आहे, हाणे इनशाला जल्दी वठंदासीं, उन सां वधीक रिज़ल्ट सुठो न थींदो। DSLR सुठी शइ आहे, उहा साफ़ु ॾेखारे थी, तमामु बहितरीनु ॾेखारे थी, उन में लाइव हले थो या न इहो ॾिसणो पवंदो, थी सघे थो उन में को लाइव जो हुजे, जेकर लैपटॉप सां कनेक्ट करे लाइव थींदो हुजे नेट, थी सघे थो। बहरहाल हीउ मंज़र जेको तव्हां ॾिसो पिया, इहो मूं लैपटॉप ते करे ॾिठो आहे, माना लैपटॉप ते बि अचे थो,
त जेको आहे ईअं आहे। हाणे वरी आसमान में कुझु धुंध वधी वई आहे। जीअं जीअं चंड फुल थींदो तीअं रोशनी वधंदी। रोशनी वधण सां जेको आहे पोइ ज़ाहिर आहे हुन में ॾिसण में जाम ॾुखियाई थींदी। सवेर मूं मंदरु शुरू कयो हुन टाइम सुठो नज़र पियो आयो, पर वरी टेलीनॉर जा टावर बंदि थी वियो। हा यार, इहो अखि बसि हुन ॾींहुं अला बचाई आहे, बाक़ी हुन ॾींहुं अखि विञाइण में कसर मुका कोन छॾी। छो त हाणे ज़ाहिर आहे तजुर्बे खां सवाइ त कमु नथो थिए। पोइ इहो कयुमि, पर इहो एहतियात रखी मुंहिंजो हेॾा होॾा थींदो टेलीस्कोप उहो लथण में, पर हल बची वियासीं। बाक़ी चिमको अहिड़ो कई जेकॾहिं उन टाइम थोरो रुगो मूं अखि हटाई हुई, मक़सदु हुनखे कुझु कम जे लाइ करे थोरो उन ई टाइम इहो चिमको थियो। जीअं अखि मुंहिंजी मथां हुजे त कमु थी वञे। ऐं ॾाढी ॾुखी आहे, सिज खे ॾिसणु ॾाढो ॾुखियो आहे तमामु। उनजे लाइ जेको आई पीस खपे न उहो अला क्वालिटी जो खपे। ईअं ई कंहिं आम कंपनी जो वठी लॻाईंदा त ईअं थींदो जीअं मूंसां थियो। उन करे तव्हां टेलीस्कोप किथे बि हुजे या दूरबीन हुजे, कॾहिं बि सिज ॾांहुं दूरबीन सां या टेलीस्कोप सां न ॾिसिजो, तमामु तमामु नुक़सानु ॾेई सघे थी। अखि माना हिकिड़ो सेकेंड बि कोन लॻंदो ज़ाया थियण में। दूरबीनूं सुठियूं मिलनि थियूं जेके बाइनोक्यूलर आहिनि। जेके दोस्त टेलीस्कोप या आसमान जो शौक़ु रखणु चाहींदा न, उन्हनि खे हिकिड़ो मशवरो ॾियां त बजाए टेलीस्कोप रखण जे फ़िलहालु उहो बाइनोक्यूलर रखनि, सुठी बाइनोक्यूलर जेका मूंखां मशवरो करे पोइ वठनि। दोस्त हिकिड़ो आहे, उनजो शॉप आहे, उतां खां वठनि घुराइनि इस्लामाबाद खां। उहो जेको आहे उन सां तव्हां पंहिंजो शौक़ु पूरो करियो। पहिरीं हथु ठाहियो, जॾहिं तव्हांजो हथु ठही वञे, तव्हां ॾिसो हाणे असीं हुन में माना कारीगर थी विया आहियूं, बड़ थी विया आहियूं, ऐं आसमान जो तारुफ़ तव्हांखे ख़बर हुजे त कहिड़ी शइ हींअर किथे हूंदी। चंड त ख़ैर नज़र अचे थो, पर बाक़ी जेके आसमान जा ऑब्जेक्ट आहिनि उहे तव्हांखे ख़बर हुअणु खपे त कहिड़ो ऑब्जेक्ट हींअर किथे आहे। उनजे लाइ तव्हां मोबाइल एप्लीकेशन यूज़ करे सघो था, आहिनि मोबाइल में एप्लीकेशन। उन सां जेको आहे तव्हां पहिरीं हथु ठाहियो बाइनोक्यूलर सां, पोइ उन बाइनोक्यूलर खां पोइ आस्ते आस्ते करे हिकिड़ी बिगिनर टेलीस्कोप वठो, ऐं पोइ ईअं कंदा कंदा ॾिठि वञे तव्हां वॾी टेलीस्कोप ते अची वञो। हिकदमि तव्हां वॾी टेलीस्कोप वठंदा त ज़ाहिर आहे तव्हांखे थोरो मुश्किलातूं ज़रूरु थींदियूं। जेकॾहिं आउं कंहिं दोस्त खे वठाए बि ॾियां ऐं हुनखां न हले त हू त इहो ई चवंदो त यार तो मूंखे फसाए छॾियो, मुंहिंजा पैसा ज़ाया कराए छॾिया। हाणे हुनखे कीअं सम्झायां त भाई हलाइणु ॾुखियो आहे ॾाढो। तॾहिं आउं दोस्तनि खे चवंदो आहियां त भई तकड़ि करे न वठो, पहिरीं तव्हां सिखो, हिनखे सम्झो त काहे छा आहे। यूट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, अॼुकल्ह जदीद दौरु आहे, उन ते तव्हांखे हज़ारे लखे आइडियाज़ मिली वेंदा। तव्हां हुन ते सिखी सघो था टेलीस्कोप कमु कीअं थी करे, टेलीस्कोप हले कीअं थी कमु करे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लॻल आहिनि। त उहो जॾहिं तव्हां इहा मालूमात हूंदी न तव्हां वटि, पोइ तव्हांजे लाइ हलाइणु आसानु थी वेंदी। कुर्बान अली बि ॾिसे वियो आहे, कुर्बान अली महिरबानी, वेलकम। ॻाल्हि इहा आहे त उहो सोशल मीडिया हाणे ॾींहुं मूं जेका ठाही टेलीस्कोप, त मूंखे शौक़ु त पुराणो आहे। हिकिड़ी हदि बाइनोक्यूलर ऐं सदाईं रखंदो हुउसि, सदाईं गाॾी में हूंदी या घर वेंदी या गाॾी में हूंदी, ॿनी ते वेंदो सभु गॾु खणी वेंदो। पोइ उन सां छा आहे, माना आसमान जेको ॾिसणु वेंदो उहो ॾिसंदा हुआसीं। टेलीस्कोप ॿुधी हुअसीं टेलीस्कोप आहिनि, पर असांजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि हुई वठण खां। पोइ वरी हिकिड़ो वक़्तु आयो जो टेलीस्कोपूं मिलणु लॻियूं। असीम कुंबर भाउ महिरबानी, त मिलणु लॻियूं। त उहो जेको आहे जॾहिं ॾिठोसीं त मिलनि पियूं। हाणे त वरी रेट चेक कयासीं त रेट त तमामु हाई, हीअ पाण खां ज़ोर आहिनि। पोइ इहो ॾिठोसीं हाणे जॾहिं सस्तियूं थियनि कुझु, विच में वरी आइडियाज़ इहो मिली वियो त टेलीस्कोप माण्हुनि पंहिंजूं ठाहियूं बि आहिनि, काफ़ी माण्हुनि ठाहियूं, इंडिया जा माण्हू या ॿिया। उहे जॾहिं आइडियाज़ ॾिठासीं त ज़ाहिर आहे थोरो दिमाग़ु खुलियो। अदा इहा अज़ीम साहिबु इहा मुंहिंजी पंहिंजी ठहियलु आहे। ऐं जेको आहे 9mm जो आई पीस लॻल आहे, 200mm जी टेलीस्कोप आहे रिफ्लेक्टर। कुर्बान अली महिरबानी दादा, हीअ रिफ्लेक्टर 200mm जी टेलीस्कोप आहे, ऐं जेको आहे हिन में 9mm जो आई पीस लॻल आहे। त इहो जेको आहे पोइ उनजो जॾहिं ॾिठोसीं आइडियाज़, पोइ आइडियाज़ त पिया आहिनि। हाणे को आइडियाज़ हिकिड़ो खयोसीं, चलो हिकिड़ो आइडिया खणी टेलीस्कोप जो ई पुरतो ठाहियूं था, पर उन खां ज़रूरी न आहे उहो शयूं मिलनि बि सही। उहे जेके हुन में कमु अचंदियूं शयूं उहे वरी मिलणु मुश्किल।
पोइ उते वरी कुझु पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु करणो थो पए त भई कहिड़ी शइ किथां आणिजे, कहिड़ी किथां आणिजे। पोइ ईअं करे उनखे जेको आहे सो शयूं ठाहियूंसीं, पोइ हिकिड़ी ठाही बिगाड़ी, वरी ॿी ठाही, ईअं बिगाड़ जाम थियो। पोइ ठाहींदा 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 नेठि हिकिड़ी शइ खे बहितर कंदा 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 साल खन में आऊं हिते पहुतो आहियां जी, जो अॼु मुंहिंजी 8 इंच जी रिफ्लेक्टर टेलीस्कोप जो रिज़ल्ट तव्हां ॾिसो पिया। थी सघे थो अञा आऊं वॾी ठाहे वठां, कोशिशि पूरी कंदुसि। अहमद अली महिरबानी। त जेको आहे थी सघे थो सुभाणे मूंखे को मिरर मिली वञे, 12 इंच जी ठाहे छॾियां, या हिनखे अञा वधीक कराए छॾियां। ऐं काफ़ी अञा शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मूं वटि न आहिनि, जॾहिं उहे मिलण आम थी वेंदियूं त वधीक बहितर कमु थींदो। बहरहाल टेलीस्कोप हीअ जेका मुंहिंजी ठहियल आहे, हिन में हिकिड़ो पुर्दो मुंहिंजो वरितलु कोन्हे शहर मां, सिर्फ़ु हिन जा मिरर ऐं आई पीस, सिर्फ़ु इहे मुंहिंजा वरितल आहिनि। माना आई पीस ऐं मिरर ज़ाहिर ठही कोन था सघनि, उहे वठिणा पवनि था, उहे मुंहिंजा वरितल आहिनि। बाक़ी हिन जो तव्हां फोक्सर जंहिंमें आई पीस लॻे थो फोकस करण जे लाइ, उहो हिन जो प्राइमरी मिरर जेको मेन आहे उनजो एडजस्टर, सेकेंडरी मिरर जो एडजस्टर मुंहिंजो पंहिंजो ठहियल आहे। अदा जुगनू भले मानी खे ॾिसो बाबा, गोश्त हूंदो अॼु प्लीज़ दॿ, ऐं बि खाईंदो थोरी देरि में। अदा अज़ीम भाउ ख़र्च हिन ते 25 खां 30 हज़ार आयो आहे। हूअं जेकॾहिं अहिड़ी टेलीस्कोप तव्हां 8 इंच जी वठंदो 4 लाख रुपए जी, कंपनी जी सेलेस्ट्रोन जी वठंदो 4 लाख रुपए जी, 8 इंच जी, ॾाढी महांगियूं आहिनि। ऐं ऑटो माउंट जेको आहे उहो अञा बि महांगी हूंदी, जंहिंमें ऑटो माउंट लॻल आहे। राजा हनीफ साहब, हा अरे इहो 12 तारीख़ जो इंतज़ारु अलाए केतिरे अरसे खां करियूं पिया यार। असलम जेको वीचारो रोज़ पोस्टूं रखंदो आहे, उहो हाणे 12 तारीख़ अचण वारी आहे, ॾिसूं था। हाणे जेम्स वेब हाणे शुरू थी आहे, नेठि हुनजो जेको आहे हिकिड़ो हिकिड़ो करे रिज़ल्ट साम्हूं ईंदा ऐं तमामु सुठो कमु थींदो। हेसि ताईं को मसइलो कोन थियो आहे, सुठो कामयाबी सां कमु करे पई, इंशाल्लाह भलो थींदो। मुमताज़ अली देदो अदा महिरबानी भाउ। त जेम्स वेब जो यार ॾाढो इंतज़ारु अथऊं। सरमद ॾिसे पियो, सरमद महिरबानी, वेलकम। त हीअ जेको आहे जेम्स वेब ज़ाहिर आहे, हाणे उहो त तव्हांखे ख़बर आहे केॾो अरबे करोड़े रुपया ख़र्च थिया आहिनि, उहो ठही आहे, उहो हुते मथे आहे L2 पॉइंट ते, ऐं उतां खां ॾेखारे बि ज़मीन खां केतिरो परे आहे ऐं कीअं हुनजो सिस्टम ठहियलु आहे। ज़ाहिर आहे उहो त हाणे उन्हनि जो त रिज़ल्ट पोड़ो ईंदो न था। ऐं उहा इंफ्रारेड में करे थी, वॾी ॻाल्हि इहा आहे। जो रोशनी जा जेके न क़िस्म आहिनि, इंफ्रारेड आहे या ॿिया आहिनि, इलाही क़िस्म आहिनि। पाण जेको ॾिसूं था उहो ॿियो क़िस्म आहे, हू जेका ॾिसे थी उहो ॿियो क़िस्म आहे। ज़ोएब शार वेलकम। गुलाम मुर्तज़ा डायरी महिरबानी अदा। त उहो जेको आहे इंफ्रारेड जेको आहे न, उहो ॿियो हिकिड़ो निज़ाम आहे इंफ्रारेड जो। उन सां ज़ाहिर आहे उहो घटि में घटि रोशनी कंहिं ऑब्जेक्ट जी हूंदी न, इंफ्रारेड सां उहा बि ॾिसी सघिजे। त उन्हनि जो त ज़ाहिर आहे वॾो हाई क्लास जो सिस्टम आहे। इरफान ख़ासि कहिड़ी महिरबानी। त हाणे उहो जेको आहे जेम्स वेब जो इंतज़ारु आहे, 12 तारीख़ वारे इमेज जो ॾिसूं छा थो थिए। ॾाढा इंतज़ारु करियूं पिया, ॾाढो इंतज़ारु करियूं पिया, केतिरे अरसे खां इंतज़ारु करियूं पिया। पहिरीं त हुनखे लॉन्च कोन पई थी, उन लाइ इंतज़ारु करे करे मरी वियासीं। नेठि वरी लॉन्च थी त वरी 6 महीननि जो टाइम ॾिनऊं इमेज जे लाइ, विच में हिकिड़ो 2 इमेज ॾिनऊं। हाणे जेको आहे टेस्टिंग वारा, हाणे जेको आहे त हुनजो बाक़ाइदे इमेज 12 तारीख़ ते ईंदो। राजा हनीफ अदा महिरबानी भाउ। निहाल वाधवाणी महिरबानी भाउ। उमेर यूनिस आराही साहब महिरबानी भाउ। निहाल महिरबानी अदा। अदा इहो थो त थोरो हिन सां शौक़ु रखो। पाण खां पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में शौक़ु वधीक आहे, पाण वटि सिंध में तमामु घटि आहे। कुझु दोस्त आहिनि जेके हिन ते शौक़ु कनि था, बाक़ी कोन्हे एतिरो ख़ासि। टेलीस्कोप त तमामु घटि माण्हुनि वटि आहे, वॾी हाई क्लास जी, सिंध में ख़ासि करे। पाकिस्तान में त जाम आहिनि, पंजाब में तमामु घणो शौक़ु आहे। तव्हां बि शौक़ु रखो, अलाह साईं अव्हांखे ॾिनो आहे, तव्हां वठो टेलीस्कोप। हीउ हिकिड़ो जाइज़ शौक़ु आहे, हीउ फुज़ूल न आहे। हिनखे जेको फुज़ूल चए थो उहो पाण फुज़ूल आहे। जेको इल्मु वारे कम खे फुज़ूल चए हुनजो संदो वजूद फुज़ूल आहे, छो त उहो जेको आहे उन ॻाल्हि खे सम्झंदो ई कोन। अब्दुल रज़ाक वालेकुम सलाम अदा। जेको माण्हू कंहिं इल्मी कम खे
जेकॾहिं हू फज़ूल चवे थो त सम्झो हुनजो वजूद ई फज़ूल आहे, हू माण्हू ज़मीन ते ॿाहिरि आहे इहो सम्झो, त हुनजो कमु ई बसि इहो ई आहे, खाइण ऐं अंगण बसि। मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त इंसानु रुॻो खाइण इन लाइ कोन आयो आहे, इल्म में आहे त तव्हां इन सां दिलचस्पी रखो, बहितर शइ आहे, सिखो, कुझु पाण सिखो, कुझु ॿियनि खे सेखारियो, ऐं ख़ासि करे नए नसल खे जेको आहे हुन में तव्हां पंहिंजे ॿारनि खे, हाणे मूं पंहिंजे ॿारनि खे कीअं हिरायो आहे, उन्हनि खे नंढड़ा नंढड़ा कहाणियुनि जा किताब ॾेई मुताले जो शौक़ु विधो, उन्हनि खे नंढे हूंदे ओड़ा रांदीका वठी ॾिना जंहिंसां हू माना जोड़े को शइ ठाहिनि, जीअं हुनजो दिमाग़ु कमु करे, पोइ आहिस्ते 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 हुननि जी तरबियत कंदे कंदे अॼु हू माशाल्लाह पढ़ण में बेस्ट आहिनि, ऐं रिज़ल्ट मूंखे उहो फुल मिले पियो जहिड़ो मूं सोचियो। त उहो अॼु बि किताबनि जा शौक़ु रखनि था, जेको टेलीस्कोप जा शौक़ु रखनि था, फल्किया जा शौक़ु रखनि था, अहिड़े हिसाब सां अॼु बि ॿार मुंहिंजा टेलीस्कोप हिन खे आराम सां हलाए सघनि था, को मसइलो ई कोन्हे। उहो नंढड़ो 2 साल जो आहे न, उहो बि हिन ॻाल्हि मां सम्झंदो आहे, ॿाहिरि निकिरी चंडु ॾिसी पोइ ॿुधाईंदो आहे असांखे, अंदरि अची हलो ॿाहिरि चंडु लॻो पियो हलो, त उहो जहिड़ो माहौल हूंदो माण्हू ओॾां ई वेंदो, इहे मसइला अथव। मुंहिंजे ख़्याल में टाइम जाम थी वियो आहे, दोस्त शायदि तंग थी विया आहिनि, काफ़ी दोस्त विया हली, वरी इनशाला ॿिए चकर, हाणे हिनखे पाण हिते करियूं बंदि, कंहिंखे बि का शइ पुछणी हुजे त मैसेंजर ते मूंखां पुछी सघो था, तव्हांजी महिरबानी अदा, सभिनी जा लख कुर्ब।